रेफ्रिजरेटर में खाधो रखण त ॾाढो सवलो आहे। घणा माण्हू मुख़्तलिफ़ खाधनि खे फ्रिज में रखंदा आहिनि त जीअं उन्हनि खे डिघे वक़्त ताईं महफ़ूज़ करे सघिजे। पर ग़िज़ाइयत ऐं सिहत जा माहिर चवनि था त खोड़ ग़िज़ाऊं अहिड़ियूं आहिनि जिन खे फ्रिज में न रखणु घुरिजे। फ्रिज में रखण सां उहे ग़िज़ाऊं ख़राब थी सघनि थियूं या उन्हनि जो ज़ाइक़ो तब्दील थी सघे थो। त पोइ अव्हां बि ॼाणे वठो त उहे 10 शयूं जिन खे कॾहिं फ्रिज में न रखणु घुरिजे। माहिर चवनि था त केले खे कॾहिं बि फ्रिज में न रखणु घुरिजे, छो त रेफ्रिजरेटर जो गर्मी पदो उन लाइ ठीकु नाहे। थधि केले जी खलुनि खे खोले छॾींदी आहे, जंहिंसां उहे ॻरी वेंदा आहिनि। टमाटनि खे बि फ्रिज में रखण खां पासो कयो वञे, छो त उन सां पचाइण जे अमल में खलल पइजी सघे थो ऐं उन्हनि जो ज़ाइक़ो तब्दील थी सघे थो। इन लाइ टमाटनि जो ज़ाइक़ो ऐं उन्हनि जी असुल हालत बहाल रखण लाइ उन्हनि खे रेफ्रिजरेटर खां परे रखणु घुरिजे। असां मां अक्सर माण्हू पंहिंजी मानीअ खे फ्रिज में महफ़ूज़ कंदा आहिनि, पर उहा मिसाली ॻाल्हि नाहे। घटि गर्मी पद उन जे ख़ुश्क थियण जो सबबु बणिजी सघे थो। मुतबादिल तौर ते मानीअ खे थधी जाइ ते रखी सघिजे थो। जेकॾहिं अव्हां वटि वधीक मानी आहे त उनखे फ्रिज में रखो ऐं जॾहिं उनखे खाइण जी ज़रूरत हुजे त उनखे भुञी वठो। अव्हां खे माखीअ खे बि फ्रिज में रखण खां पासो करणु घुरिजे, छो त उहा थधे गर्मी पद ते टुकड़नि में ॼमी सघे थी। माखीअ खे कमरे जी गर्मी पद ते ई रखणु घुरिजे। पटाटनि खे कॾहिं बि फ्रिज में न रखणु घुरिजे, छो त उहे बि अंदरां तब्दील थींदा आहिनि ऐं ज़ाइक़ो बि तब्दील थी सघे थो। नाशपातीअ खे बि फ्रिज में न रखणु घुरिजे, छो त असां उन जे पचण वारो अमल सुस्त थी सघे थो ऐं मेवो ख़राब थी वेंदो। उनखे फ्रिज खां ॿाहिरि ई रखणु घुरिजे। उन खां सवाइ कुकिंग ऑयल जहिड़ोक नारियल जो तेल, ज़ैतून जो तेल, भाॼियुनि जो तेल बि फ्रिज में ज़ख़ीरो करण में को फ़ाइदो नाहे हूंदो। थधे गर्मी पद सां उहे घाटा थी वेंदा आहिनि ऐं खाधो पचाइण वक़्तु उन्हनि जो दुरुस्त इस्तेमाल नाहे थी सघंदो। मुतबादिल तौर ते उन्हनि तेलनि खे रुॻो थधी जाइ ते रखिजे। बसर हर घर में हूंदा आहिनि, पर उन्हनि खे फ्रिज में रखणु मुनासिब नाहे। फ्रिज जी घिम उन्हनि खे गदिलो करे छॾींदी आहे। उनखे थधी जाइ ते रखिजे ऐं पटाटनि जे वेझो रखण खां बि बचाइजे। इन जो सबबु इहो आहे त जेकॾहिं पटाटे जी गैस सां गॾु बसर हूंदा त जल्द ख़राब थी वेंदा। हिकु ॿी शइ जेका फ्रिज में न रखणु घुरिजे उहा आहे काफ़ी। फ्रिज में रखण सां काफ़ी जो ज़ाइक़ो तब्दील थी सघे थो। काफ़ी खे एयर टाइट कंटेनर में रखणु घुरिजे। उनखे सिज जी रोशनीअ खां बि परे रखिबो आहे। फ्रिज में घिम काफ़ीअ खे ख़राब कंदी आहे। थूम खे फ्रिज में न रखणु घुरिजे, छो त उहा खुली वेंदी आहे ऐं जल्द ज़ाया थी वञे थी। थूम खे ख़ुश्क जाइ ते रखणु घुरिजे। ॿियो त ख़ुश्क मेवनि खे बि फ्रिज में रखण खां पासो कजे, छो त उहे फ्रिज में मौजूदु ॿियनि शयुनि जी बुई खे बि पाण में जज़ब करे वठंदा आहिनि ऐं भुॻल शयूं बि फ्रिज में रखण सां ख़राब थी वेंदियूं आहिनि। सेकियल सामान में सणब थधि में सख़्तु थी वेंदो आहे ऐं ज़ाइक़ो ख़राब थी वेंदो आहे।